मैडम साहब जी तबीयत तमाम खराब आ। त पोइ मां छा कयां? उनखे तव्हांजी ज़रूरत आहे। नफ़रत आहे मूंखे हुन शख़्स खां। तो सां चाहत ऐं चरपण बि घटिबा वञनि, दिल जा राई अर्पण बि घटिबा वञनि। तो सां चाहत ऐं चरपण बि घटिबा वञनि, दिल जा राई अर्पण बि घटिबा वञनि। ऐं विछोड़न में नाहे रहियो वलवलो, यार जल्दी मिलो, ओ यार जल्दी